अस्सलाम वालेकुम गरीब संगत। मां तव्हांजो तबाह ऐं बर्बाद थियल छड़नि जो सरदार माशूक बलोच। तक़रीबन पोयां 2 महीननि खां उस्ताद सजाद सोलंकी खे मां ॻोल्हींदो पियो वठां। मूंखे सिंगिंग जो शौक़ु थी वियो, ॻाइण जो शौक़ु थी वियो। उस्ताद मुंहिंजे पंहिंजे शहर जो आहे। उस्ताद मां वॾे मुश्किलनि खां 2 महीननि खां तव्हांजो एड्रेस ॻोल्हींदो पियो वठां। अच्छा हाणे मूंखे तव्हां पंहिंजी शागिर्दी ॾियो ऐं मूंखे कारो धाॻो मुंहिंजे ॾोरे ते ॿधो। अॼु ॾींहुं खां वठी छड़ाए त असां गॾोगॾु ॻाइण बि शुरू कंदो उस्ताद। हलो ठीकु आहे। पहिरियां तव्हां मूंखे को कलाम ॿुधायो त पोइ वरी ॾिसूं था। कलाम ॿुधो मुंहिंजो उस्ताद ऐं मुंहिंजो आवाज़ु ॿुधो। ठीकु आहे। ऐं कलाम जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तेरे नाम जी तस्बीह पढ़ वेठा, उन ते असां पंहिंजो छड़नि जो गानो मां कढियो आहे। तव्हां ॿुधिजो। हा, अगरि तव्हांखे वणी वञे उस्ताद त पोइ मूंखे पंहिंजो शागिर्दी ॾिजो। न वणी वञे हिन दरवाज़े तां धिको ॾेई कढिजो। न साईं ॾिसूं था। बिस्मिल्लाह कयो। हा म्यूज़िक। हो मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा, मुंहिंजी छड़ाइप में हाणे नथी सरे। मां ज़ाल खां सवा हाणे कीअं रहां, राति जो निंड बि मूंखे नथी अचे। हो मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा। मां शादीअ लाइ सिकां थो पियो, माण्हुनि जा ताना सहां थो पियो। मां शादीअ लाइ सिकां थो पियो, माण्हुनि जा ताना सहां थो पियो। 1 मिंट बि हाणे नथी सरे, हाणे जल्द कराए ओ अब्बा। मां ज़ाल खां सवा हाणे कीअं रहां, राति जो निंड बि मूंखे नथी अचे। हो मुंहिंजी शादी कराए ओ अब्बा। वॾी दादी आहे उस्ताद। दादी खे छॾ, आवाज़ ॿुधा, आवाज़ ॿुधा, आवाज़ कीअं लॻई? हाणे मूंखे सफ़ा सोच में विझी छॾियो अथई। मां थोरो सोचां। ओके कयो भाउ, ग़रीब आहियां, रोज़ी कंदुसि। बस पोइ थी वियो। ऐलान कयूं। आवाज़ संगत। उस्ताद शागिर्दी ॾियण लाइ तयारु आहे ऐं तमामु जल्द। मां ॿिया गाना कोन चवंदुसि, वाइदो थो कयां। मां वटि सिर्फ़ु छड़नि जा गाना हूंदव ऐं तव्हां छड़ा जेको पंहिंजी शादी में। छड़नि जी शादी कीअं थींदी? छड़नि जी शादियूं थींदियूं त मां ॻाईंदुसि न। बाक़ी छा मतिलबु तव्हां छा था चओ छड़नि जे तौर ते मां ॻायां? उस्ताद ईअं न करे यार। उस्ताद हा, होशियारी माना तव्हां कुटींदो हुयो प्रोग्राम में। होशियारी खपे। प्रोग्राम तव्हां टेंशन न कयो, मां पैसा मेड़ो वाला अहिड़ा माण्हू खणी ईंदुसि। होशियारी खपे जहिड़ा तव्हांजा आवाज़ आहिनि न। माना तव्हां चओ पिया त मां पादर खाईंदुसि। पादरनि जो नालो वरितो उस्ताद मुंहिंजो आवाज़ उस्ताद तव्हांखे न। उस्ताद तव्हां ॿुधायो आवाज़ मुंहिंजो कीअं? थोरो अञा निड़ी वेठल आहे उस्ताद। थोरो तव्हां लॻे थो त मुंहिंजे ख़्याल में थोरो सवायो ॻायो आहे ऐं माना जेको आहे सो उनजे करे तव्हांजो गलो वेठल। उस्ताद मां सॼी राति इन गाने जो जेको इन कलाम जो सॼी राति मां रिहर्सल कयो। हाणे हिकिड़ो कलाम हिते ई थल तव्हांजे बारे में मां सजा सोलंकी खे चवां थो तव्हांखे ॿुधाईंदो। बिस्मिल्लाह करे। उस्ताद ऐं शागिर्द जो आवाज़ न वरी राग ॻाईंदो त मां घोरे वञा माशूक जी राति। पाण त शादी थिए ई थी न। हाणे दोस्त तव्हां फ़ैसिलो कजो त आवाज़ उस्ताद जो तेज़ आहे या शागिर्द जो तेज़ आहे। फ़ैसिलो ज़रूरु कजो, कमेंट ते ॿुधाइजो त तव्हांजो उस्ताद जो आवाज़ु मिठो आहे या तव्हांजे छड़े जो आवाज़ु मिठो आहे। असांजो यूट्यूब चैनल आहे माशूक अली दादू ऐं वफ़ा अली दादू ऐं सजाद सोलंकी ऑफिशियल उस्ताद जो अथव। अगरि शागिर्द खे सपोर्ट कंदो त पहिरियां उस्ताद खे कजो, न त उस्ताद शागिर्दी कोन ॾींदो भाउ। ठीकु आहे, महिरबानी। हलो माशूक जे नाम यो। ओ मत घोरे वञा अॼोकी राति तां, ओ मत सदिको थियां अॼोकी
रात ता ओ माशूक जी मुलाकात ता ए छड़े जी मुलाकात ता ओ मत घोरे वञा अॼो की रात ता जियो ओ मत सदको थिया अॼो की रात ता वाह ओ हरत माशूक जा मलाणो वणाया तुझे मथा हीरा जड़ाया ओ मत घोरे वञा अॼो की रात ता ओ मत सदको थिया अॼो की रात ता जियो करे उस्ताद जियो करे बाबा हे उस्ताद एड़ो आवाज कढंदो तो शागिर्द जो केर गानो ॿुधंदो आहे पर पोइ बि तव्हां चढ़नि खे बाबा रिक्वेस्ट आहे उस्ताद त पहिरें नंबर ते आहे ॿिए नंबर ते असां मिसकिननि खे बि हो उस्ताद माना सफ़ा ओवर आहे जहाज़ ते उॾरे पियो थो हेॾे बि ग़रीब अथव असांजो सीनियर उस्ताद आहे छिके रखो अंगूठनि में अगरि सूर कोन अथव सब्सक्राइब बेल टाइम्स अलाए छा जेके चवंदा आहिनि उर्दू में वो हणोसि बसि जान चढ़ायोसि वॾी महिरबानी लव यू ऑल चढ़ाए था जिंदाबाद सिंगर पार्टी जिंदाबाद परनेल पार्टी जिंदाबाद खुदा मजा आई साउंड वाली बागी ओके